वित्यावा ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। हैदराबाद में एंटी कोरोना जा फ़क़ति 1500 डोज़ बाक़ी रहिजी विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वैक्सीन ख़त्म थियण सबबि अॼु आख़िरी बचियल 2 सेंटर बि बंदि थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त हैदराबाद ज़िले में 21 वैक्सीनेशन सेंटरनि मां 19 सेंटर्स अॻु में ई बंदि थी चुका आहिनि। अपडेट कयूं पिया हैदराबाद मां, जिते एंटी कोरोना जा फ़क़ति 1500 डोज़ बाक़ी रहिजी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे हैदराबाद में अपडेट कंदा हलूं। एंटी कोरोना जा फ़क़ति 1500 डोज़ बाक़ी रहिजी विया आहिनि। वैक्सीन ख़त्म थियण सबबि अॼु आख़िरी बचियल 2 सेंटर भी बंदि थियण जो ख़दशो आहे। हैदराबाद ज़िले में 21 वैक्सीनेशन सेंटर्स मां 19 सेंटर्स अॻु में ई बंदि थी चुका आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त हैदराबाद में एंटी कोरोना जा फ़क़ति 1500 डोज़ बाक़ी रहिजी विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो खां। इरफान, छा तफ़सील आहिनि? जी, हैदराबाद में एंटी कोरोना वैक्सीन जा हाणे फ़क़ति 1500 डोज़ रहिजी विया आहिनि ऐं ख़दशो आहे त अॼु शाम ताईं इहे पिणु ख़तमु थी वेंदा, जंहिंखां पोइ 21 सेंटर्स मां जेके बाक़ी 2 वैक्सीनेशन सेंटर्स हलंदड़ हुआ उहे बि बंदि थी वेंदा ऐं अॼु हैदराबाद में मुकम्मल जेके 21 वैक्सीनेशन सेंटर्स उहे बंदि थी वेंदा ऐं जेके 20 मोबाइल टीमूं उहे उन्हनि ऑलरेडी जेको आहे सो कमु बंदि करे छॾियो आहे कराची मां वैक्सीन सप्लाई न थियण जे करे। ऐं इन जे करे जेके आख़िरी 2 सेंटर्स हलंदड़ आहिनि, जंहिंमें कालका अस्पताल कासमाबाद में जेको क़ाइमु थियल आहे, ॿियो लतीफ़ाबाद जी भेटाई अस्पताल में, उन्हनि में 1500 जेके डोज़ बचियल आहिनि उहे शाम ताईं ख़तमु थी वेंदा, जंहिंखां पोइ हैदराबाद में एंटी कोरोना वैक्सीनेशन मुकम्मल तौर बंदि थी वेंदी। जी, महिरबानी अवां जी इरफान अपडेट करण लाइ।